अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चनाइन ते जह वक्त घुरायो त हलिया इंदासी, जह वक्त घुरायो त हलिया इंदासी, महफिल के मचायो त हलिया इंदासी। ही मेड़ खुशियुनि जा त सवे बार अचन पिया, सूर्य ते सदायो त हलिया इंदासी। तकरीब जो आगाज कयूं था लाखीणे लतीफ़ भिटधणी जे शेर सां त जे तूं बेतभाई, जे तूं बेतभाई से आयतूं आहिनि, जे तूं बेतभाई से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। इमदाद ओठो उन जी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताब आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे, जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे। जनम ॾींहं जो लखे मुबारक। भिटधणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे हाया हली, भिटधणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। भिटधणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण। ॾंग खाईंदा रहिया पोइ बि नांग पालींदा रहिया। ऐं इहो ॾंग खाइण वारो इंसान अदा इमदाद ओठो, जंहिं उहे ॾंग उहे सूर सिर्फ़ु पाण कोन खाधा, उनजे सॼे ख़ानदान उहे ॾंग खाधा ऐं उन्हनि जे ज़हर खे बर्दाश्त कयो ऐं मुड़ुस थी मुंहुं ॾिनो। ऐं हींअर असांजे साम्हूं जीअं हिकिड़ी तंज़ीम आहे पंहिंजी ज़ात में रेडियो वॉइस ऑफ सिंध, उन खां पोइ इंशाल्लाह टीवी शुरू थींदो। उन तरह सां असां जूं कुझु ॿियूं तंज़ीमूं जेके हिते कमु कंदियूं आहिनि, उन्हनि में हिकु तंज़ीम सिंध डॉक्टर्स एसोसिएशन जी बि आहे, सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप आहे ऐं इंटरनेशनल सिंधी विमेन ऑर्गेनाइज़ेशन बि आहे। त सभिनी खां पहिरीं जीअं त अदा इमदाद तव्हांखे ॿुधायो ऐं अली रज़ा तव्हांखे ॿुधायो त असांजो मोहतरम भाउ अमीर बख्श भंभरो, जेको ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु असांजे विच में मौजूदु आहे ऐं खेनि को ज़रूरी कमु बि आहे, उनजे करे मूंखे अर्ज़ु कंदसि त महिरबानी करे असां भाउरनि ऐं भेनरुनि जे साम्हूं अचो ऐं अची असां सां 2 लफ़्ज़ ओरियो त जीअं असांखे दिलि जी ख़ुशी थिए। महिरबानी। मोहतरम भाउ अमीर बख्श भंभरो। महिरबानी दी। सभ खां पहिरीं आऊं साईं इमदाद साहब, अदा लखू साहब, डॉक्टर अली रज़ा मीरजत साहब, खोड़ सारनि दोस्तनि जा मूंखे नाला कोन था अचनि, साईं पीरजान बुगटी साहब ऐं जिन दोस्तनि जा नाला नथा अचनि, उन सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जेके हिन मोहबत जी घड़ीअ में, हिन सिंध जी आवाज़ जी घड़ीअ में, हिन अहिड़े सिंध जी आवाज़ जी घड़ीअ में जिते अदा यासिर चई वियो त जॾहिं लुड़क हूंदा आहिनि तॾहिं बि असीं गॾु हूंदा आहियूं, जॾहिं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि तॾहिं बि असीं गॾु हूंदा आहियूं। साईं इमदाद साहब खे आऊं लतीफ़ साईं जे हिन बैत साईं बेटा ॾेई सघां थो। खरखणा लाहे सुख न सुता कॾहिं, खरखणा लाहे सुख न सुता कॾहिं, खाहोड़ियुनि खे आहे ओसीड़ो पंध जो। मुसलसल जिदोजहद जी अलामत, मुसलसल जिदोजहद जी अलामत, जंहिं लाइ पंहिंजे औलाद खां वठी सॼी सिंध हिकु ई राय रखे थी त हुन जे अंदरि सिंध समायल आहे।
अहिड़ो माण्हू जंहिंजे अंदरि सिंध समायल हुजे, उन माण्हू मां सिंध खे जेका भलाई मिली आहे, जेका भलाई मिलंदी ऐं नथो सम्झां उनजो को ॿियो को मट थी सघे थो। इंतिहाई गैर मुतनाज़ा माण्हू, सभिनि खे मोहबत ॾींदड़ माण्हू, सिंध लाइ जियो, सिंध ॼाओ, सिंध लाइ जियो, सिंध लाइ जीअंदो रहंदो ऐं सिंध ई हुनखे यादि रखंदी ऐं सिंध खे हुन सॼी दुनिया में रेडियो वॉइस ऑफ लंडन जी सूरत में सॼी दुनिया में सिंध खे हिकु आवाज़ु ॾिनो अथसि। असां सभिनी जो फर्ज़ु आहे त लफ़्ज़नि खां अॻियां वधी करे अमली तरह सां उनखे उन आवाज़ खे जला बख़्शूं, उन आवाज़ खे ताक़त बख़्शूं, जीअं उहा आवाज़ जेका हक़ीक़ी सिंध जी आवाज़ आहे, जेका मिसिंग पर्सन खां वठी सिंध जे हर ॾुख सुख में, हर ॾुख दर्द जी कहाणी आहे, उहा आवाज़ जेका हर मज़लूम जी कहाणी आहे, उहा आवाज़ जेका रोडनि रस्तनि ते कपिड़ा फाटल न्याणियुनि जी कहाणी आहे, उहा आवाज़ जेका जेकॾहिं सिंध में गूंजे थी त रियासत लुॾियो थी वञे। दोस्तो, उहे ॾुख तकलीफ़ूं उहे दोस्त सम्झी सघनि था जिन जा प्यारा सालनि जा साल गुम आहिनि, जिन खे का ख़बर कोन्हे, जिन जे माइटनि खे का ख़बर कोन्हे त हू ज़िंदा बि आहिनि या न, मोटी वेंदा या न। छो जो हिकिड़ी शइ मुंहिंजी गुज़िरियल 35 साल 40 साल जिदोजहद में हाणे आऊं इन नतीजे ते पहुतो आहियां, थी सघे थो केरु मुंहिंजी राय सां इतफ़ाक़ करे या न करे, आऊं इन नतीजे ते पहुतो आहियां त मज़हब जे नाले ते, इस्लाम जे नाले ते, भाई भाई जे नाले ते जेके बि नारा आहिनि सिर्फ़ु असांखे लुटण लाइ आहिनि, सिर्फ़ु सिंध खे ग़ुलाम बनाइण लाइ आहिनि। ऐं दोस्तो, यकीन करियो, जंहिंजे अंदरि बि सिंध आहे, जंहिंजे अंदरि बि सिंध आहे, उहो हिननि जो दोस्त न आहे। जंहिंजे अंदरि सिंध न आहे, उहो हिननि जो दोस्त आहे। हू चाहिनि था त सिंध खे तव्हां पासे ते रखी, सिंध जे ॾुखनि दर्दनि खे तव्हां पासे ते रखी, पोइ तव्हां पाकिस्तानी थियो। असां शुरू खां चवंदा अचूं उन्हनि खे त बाबा असां गद्दार न आहियूं, असां हिन मुल्क जा ख़ालिक़ आहियूं। साईं जेम्स खां वठी कायदे आज़म ऐं ॿिया जेके हिन मुल्क जा बानी हुआ उहे सिंधी हुआ। असां कंहिं बि सूरत में गद्दार न आहियूं, पर हू असांखे पाकिस्तान जो वफ़ादार सम्झण लाइ तयारु न आहिनि। उनजी वजह छा आहे? उनजी हिकु ई वजह आहे त असां पंहिंजे वसीलनि जी ॻाल्हि था कयूं, असां पंहिंजे ॾुखनि सूरनि जी ॻाल्हि था कयूं, असां पंहिंजे तकलीफ़ुनि जी ॻाल्हि था कयूं, असां पंहिंजे माउरुनि भेनरुनि जी ॻाल्हि था कयूं, असां पंहिंजे पाणी जी ॻाल्हि था कयूं, असां पंहिंजे मिटी जी ॻाल्हि था कयूं, असां पंहिंजे मदनियात जी ॻाल्हि था कयूं। इहा सॼी ॻाल्हि हुननि खे नथी वणे। हू जॾहिं चवंदा आहिनि तिन सबको क़ौमी धारा में शामिल करो, ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई सुवालु कंदो आहियां त बाबा असांखे क़ौमी धारा में शामिल करण जी ज़रूरत न आहे। साईं जेम्स खां वठी कायदे आज़म ताईं सभु क़ौमी धारा में शामिल हुआ। तव्हां असांखे धिके परे करण जी कोशिशि कई आहे, करे रहिया आहियो। क़ौमी धारा में त तव्हां शामिल थियो, जेके असांजे वसीलनि खे क़ौम जो हिसो सम्झनि था, असांजे माण्हुनि खे सिंध जी तकलीफ़ुनि खे, सिंध जे दर्दनि खे कंहिं बि सूरत में पंहिंजो हिसो नथा सम्झनि। सो महिरबानी करियो, आवाज़ ॿुधो, आवाज़ खे सम्झो। तव्हां दर्द खे दॿाए नथा सघो, तव्हां शऊर जी आवाज़ खे कंहिं बि सूरत में बंदि नथा ॿधी सघो। जेतिरो बि तव्हां शऊर खे बंदि ॿधंदा, ओतिरो शऊर सरहदूं टिपंदो, ऐं जॾहिं शऊर सरहदूं टिपी ॿियनि जाइ ते वेंदो त पोइ लामोला तव्हां असांखे गद्दार ई सॾींदो। पर असां गद्दार न आहियूं, असां गद्दार न आहियूं, पर असां सिंध परस्त आहियूं। असां सिंध परस्ती जे सूरत में जेकॾहिं असांजे मथां तव्हां को लेबल लॻाइण था चाहियो त असांखे क़बूल आहे, पर उहो लेबल असांजे सिंध जी मोहबतुनि खां अलॻि न हूंदो। ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हां सां करणु बि चाहियूं, पर कंहिं ज़रूरी कम जे हवाले सां मुंहिंजी किथे अपॉइंटमेंट रखियल आहे। वरी इंशाल्लाह मिलंदा रहंदासीं। ऐं अहिड़ा दोस्त, अहिड़ा सरपरस्त, अहिड़ा गैर मुतनाज़ा माण्हू जंहिंसां सॼी सिंध मोहबत करे थी,
उन्हनि सभिनी दोस्तनि असां सभिनी दोस्तनि जो फर्ज़ु आहे त साईं इमदाद साहिबु ऐं अहिड़नि धरती सां प्यार कंदड़नि जो जा बाह ॿेली थियूं, हुन जा कुल भाई थियूं, हुननि जे दुख दर्द खां वठी हुनजी जेका बि असांखे सहायता पुॼी सघे थी उहा करियूं। महिरबानी दोस्तो, इंशा अल्लाह ताला साथ रहंदो ऐं पंहिंजा दुख सूर ख़ुशियूं मोहबतूं गॾिजी हिक ॿिए सां मल्हाईंदा रहंदासीं। महिरबानी थी सम। मेहरबानी अदा आमिर के हुआ अबीद बख्श भमरो चेयरमैन सिंध नेशनल पार्टी, जिन तमामु जज़्बाती ऐं बहितरीन तकरीर कई ऐं असांखे ॿुधायो त असां सां कहिड़े क़िस्म जो सलूक, कहिड़े क़िस्म जो नारवा सलूक थी रहियो आहे। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।